पंजाबी ड्रामे जी नई ऐं धमाकेदार ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं ॿारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चैनल पंजाबेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त पंजाबेरी में हाणे तव्हां धमाका जेका एक्शन ॾिसी रहिया आहियो ऐं हेॾां जेको मार धाड़ ॾिसी रहिया आहियो, होॾां जेको आहे दोस्तो ज़हर जो क़ातिल साॻियो ई फेरे फेरे हर माण्हू खे ज़हर ॾेई रहियो आहे। उनखे एतिरी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ज़हर 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 ॿिए हथियार सां बि मारणो आहे, नेट मां पकड़िजी पवंदुसि। इहो हिकिड़ी उन्हनि बि पंहिंजे हिसाब सां सोच भली रखी आहे त कंहिंखे क़ाबू करण जे लाइ, कंहिंखे ॿुधाइण जे लाइ ऐं कंहिंखे हथी करण जे लाइ त बाबा ज़हर तूं जेको ॾींदो थो अचे त इहो हिकिड़ो ई क़ातिल पकड़ियो त सभु क़तल उनजे मथां मढ़िया वेंदा ऐं सभिनी खे ज़हर तूं ॾिनो आहे, तूं ई क़ातिल आहीं या तूं क़ातिल ॿुधाए। पर उहो सभिनी मथां पकंदो। ऐं हसीना बेगम आहे, हसीना बेगम फ़िलहालु त रड़ियूं करे पंहिंजे भाइटे लाइ रड़ियूं कंदी त मुंहिंजे भाइटे खे सिको ज़हर ॾिनो आहे, फलाणे कयो आहे। अहिड़े हिसाब सां उन्हनि जी कंधे में फिल्म पवंदी। बहरहाल बाद में सोच कंदोसि छा करे खान त इहो फ़ैसिलो कीअं करिणो आहे, इहो मसइलो हल कीअं करिणो आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। अगरि अपडेट सुठी लॻे त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे, ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह असां ॾींदा रहंदा आहियूं।